डिगड़ी थाने की हद में मीरवा गोड़चाणी लॻल अब्बासुर मिल बाईपास माशाअल्लाह पेट्रोल पंप वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर विच में ख़ौफ़नाक टक्कर, जंहिंजे नतीजे में पठान कॉलोनी डिगड़ी जा रहवासी ब नौजवान 20 सालनि जो क़ासिम हुसैन वल्द मोहम्मद शफ़ीक राजपूत ऐं 17 सालनि जो ताबिश वल्द मोहम्मद हुसैन मलिक तॾहिं ते ई फ़ौत थी विया। इतां मिलंदे डिगड़ी पुलिस हादसे वारी हंध पहुची ॿिन्ही नौजवाननि जी लाशनि खे तालका हेडक्वार्टर मीरवा गोड़चाणी पहुचायो, जिते डॉक्टर मौजूद न हुअण करे ॿिन्ही लाशनि खे पोस्टमार्टम लाइ डिगड़ी तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जिते ट्रैक्टर ड्राइवर मौक़े जो फ़ाइदो वठंदे फ़रार थियण में कामयाब थी वियो। नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।